बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रमज़ान कीअं गुज़ारींदा हुया। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक में जेके बि रमज़ान आया उन्हनि में जेके मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सभिनीनि खां वधीक ताक़ीद सां कम फरमाईंदा हुया उहे ही हा। पहिरीं शइ मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज़े जी पाबंदी फरमाईंदा हुया। ॿी शइ मुस्तफ़ा करीम तिलावत क़ुरान पाक जो दौर फरमाईंदा हुआ। ऐं हर साल मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राईल अमीन हाज़िर थींदो हो ऐं मुस्तफ़ा करीम उन सां क़ुरान पाक जो दौर कंदा हुया। नंबर 3 नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रातिन जो क़ियाम फरमाईंदा हुया, क़ियामुल लैल जंहिंखे चइजे। नंबर 4 सदको ऐं सखावत मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वस्फ़े अतम आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जी बारगाह में जेको हिकु दफ़ो हाज़िर थियो हबीब उनखे एतिरो अता फरमाईंदा हुया जो उनखे वरी कंहिं ॿिए दर वञण जी ज़रूरत ई कान पेश ईंदी हुई। नंबर 5 ग़रीबनि मिस्कीननि खे खाराइणु ऐं पीआरणु। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिननि अयामनि में इन जी तरग़ीब बि फरमाईंदा हुआ ऐं बिलफ़ेल मुंहिंजे महबूब बि इहो कमु पाण फरमायो आहे जो ग़रीबनि जी मदद फरमाई अथऊं। रोज़ा खोलाइणु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फ़रमान आहे त जेको रोज़ाइत खे रोज़ो खोलराईंदो अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ बेहिसाब अजर जो वाइदो फरमायो आहे। नंबर 7 मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक में ऐं उन खां अलावा बि फजर जी नमाज़ खां फ़ौरन पोइ पाण करीमन सुम्हंदा कोन हुआ, बल्कि मुस्तफ़ा करीम पाण ज़िक्र अस्कार करे जेॾी महिल सिज उभरी वञे उन खां पोइ मुस्तफ़ा करीम पंहिंजे ॿिनि कमनि कारनि में मशगूल थींदा हुया। तव्हां ई असांजे मुल्क में इहा आदत पइजी वई आहे त फजर जी नमाज़ पढ़ी करे, बल्कि फैशन चइजे त वधीक बहितर आहे, फजर जी नमाज़ पढ़ी करे माण्हू सुम्ही रहंदा आहिनि। ऐं रिस्क में तंगी जो वॾे में वॾो सबबु बि इहो ई आहे, छो त इहो रिस्क तक़सीम थियण जो टाइम आहे। इन करे मुंहिंजो मुस्तफ़ा फजर खां पोइ सुम्हंदा कोन हुआ। तव्हांखे बि गुज़ारिश आहे त सुम्हंदा न कयो। ऐं आख़िरी कमु हबीब अकरम जेके रमज़ानुल मुबारक में बुनियादी मअरूफ़ कम फरमाईंदा हुया उहो आहे रमज़ान जे आख़िरी ॾहे में एतिकाफ़ करणु। लिहाज़ा मोमिनो मुस्लमानो हिन महीने जी हर घड़ीअ खे नेमत ख़ुदाबंदी सम्झो, जेका नेमत अल्लाह साईं तव्हां असांखे मुस्तफ़ा करीम जे सदके अता फरमाई आहे। ऐं इहे कम कयो, रोज़ा बि रखो, क़ियामुल लैल बि कयो, रातिनि जो बि जाॻो इबादत जे लाइ ऐं मिस्कीननि जी मदद बि कयो। रोज़ा बि खोलरायो पर फैशन जे लाइ न, हिक ॿिए खे ख़ुशि करण जे लाइ न, बल्कि मिस्कीननि जी मदद जी नीयत सां क़ुरान पाक जो वधि खां वधि दौर कयो। इन खां अलावा दीनी शराई अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते मुश्तमिल किताब पढ़ो, सालिहनि जी सोबत में रहो। अल्लाह साईं तव्हां असां सभिनीनि ते पंहिंजो रहम ऐं फज़ुल फरमाए ऐं हिन महीने मां तव्हां असां सभिनीनि खे फ़ाइदो वठी करे पंहिंजी बख़्शिश अल्लाह जी बारगाह खां हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।